मोबाइल फोन हाणे ज़िंदगीअ जो हिस्सो बणिजी वियो आहे। हर हंधि असांजे हथनि में रहंदो आहे। सुबुह उथण खां वठी राति सुम्हण ताईं मोबाइल फोन जो इस्तेमालु थींदो रहंदो आहे। पर तिबी माहिरनि इन ते तहक़ीक़ बाद ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। संदन चवणु आहे त सुबुह उथण सां मोबाइल फोन जो इस्तेमालु ऐं नोटिफिकेशन्स अचण सां इंसानी ज़हन ते दबाव वधंदो आहे। कम तोड़े सोशल मीडिया जे मुसलसल अपडेट्स सां ॾींहं जी शुरूआत दॿा सां थींदी आहे। अहिड़ी तरह निंड जो वक़्तु बि मुतासिर थींदो आहे। स्क्रीन मां निकिरंदड़ नीरी रोशनी पुरसकून निंड खे बि ॾुखियो बणाए छॾींदी आहे। लाॻीतो घणो वक़्तु फोन जी स्क्रीन खे ॾिसण सां अखियुनि जा बि मुख़्तलिफ़ मसइला थींदा आहिनि। इन सां मुंझारो, बेसुकूनी, बेचैनी ऐं इन सां गॾोगॾु अखियुनि जो नूर बि मुतासिर थियण जा ख़दशा हूंदा आहिनि। निंड मां सुजाॻ थियण सां कॉग्निटिव फंक्शन्स मुतासिर थींदा आहिनि। अहिड़ी रीति दिमाग़ खे ॾींहं मूजिबि कमु करण बदिरां हर वक़्तु निंड जी कैफ़ियत रहंदी आहे। सुबुह उथण सां पंहिंजे कमु करण जी जॻह ते फोन ॾिसण सां समूरा कम देर सां थियण शुरू थी वेंदा आहिनि ऐं वक़्त जी पाबंदी ख़तम थी वेंदी आहे। माहिरनि मूजिबि मोबाइल फोन जो इस्तेमालु ज़रूरु कजे, पर पंहिंजी सिहत जो ख़्यालु सभ खां पहिरियां रखणु घुरिजे ऐं मोबाइल फोन जो इस्तेमालु ज़रूरत पवण ते कजे।